ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालो। मीरपुर माथेरो भरिसां ट्रेन हेठां अची औरत फौत थी वई आहे। ॿुधायो वञे थो त औरत घरू अणबणत तां कावड़ जी मुबैना आपघात कयो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदालो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर माथेरो खां मीरपुर माथेरो भरिसां ट्रेन हेठां अची औरत फौत थी वई आहे। ॿुधायो वञे थो त औरत घरू अणबणत तां कावड़ जी मुबैना आपघात कयो आहे। माकू फाटक वटि मुबैना तौर आपघात कंदड़ औरत जी सुञाणप गुलनाज़ तौर थी आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश DHQ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदालो। इहा अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर करे आहियूं। मीरपुर माथेरो खां मीरपुर माथेरो भरिसां ट्रेन हेठां अची औरत फौत थी वई आहे। इन हवाले से अधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी मीरपुर माथेरे जो रिपोर्टर ख़ुर्शीद सियाल असां सां लाइन ते मौजूद है। जी ख़ुर्शीद, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मीरपुर माथेरो सिधो मां फाटक आहे, उतां घरू अणबणत तां गुलनाज़ कौर जी जेका औरत आहे उहा सिधो मां फाटक इस्लामाबाद खान गंज रेत फाटी ख़ुदकशी करे छॾी आहे। तंहिंखां पोइ ॻोठाणल मीरपुर माथेरो पुलिस खे इत्तला ॾिनो आहे। मीरपुर माथेरो पुलिस पहुची लाश जेको आहे सिविल अस्पताल मीरपुर माथेरो में रखियो आहे। ज़रूरी कार्रवाई करण खां पोइ लाश जेको आहे घर पहुचाई वेंदो आहे। घर अंदरि पूरा पहुची वियो आहे। अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।